बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम लहाजो जो ॾींदड़ देह सारे, ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो, अवल ॾींहुं उन्हनि खे पोयो भारी सिज। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आवां मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी मौजूद आहियां सुबुह में राण। खोड़ सारियूं दुआऊं हिन ॻण ते अवां जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ। उम्मीद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं नओं ॾींहुं, नओं आगाज़, नई जुस्तजू, नओं वलवलो, नओं हौसलो हर ॾींहं ते ईअं चवंदी आहियां त हर ॾींहं खे नए ॾींहं जीअं जेकॾहिं असां सम्झंदासीं त पोइ मां सम्झां थी त पंहिंजूं ख़िदमतूं सुहिणे नमूने सां असां सर अंजाम ॾेई सघूं था। जिते बि आहियूं, जंहिं बि सेक्टर में आहियूं, जिथे बि कमु कयूं पिया, जेका असांजे मथां ज़िमेदारी लागू कई वई आहे, जिथे असां पंहिंजो पाण खे असांजो जेको कम जो सराउंडिंग में असां जेकॾहिं ॾिसूं था, असांजो कंफर्ट ज़ोन आहे या जेकॾहिं न बि आहे त उनखे बणाइणो पवे थो। ऐं मां सम्झां थी त जेकर तव्हां दिलि सां कमु करियो था त कम खे ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां सर अंजाम ॾेई सघो था। मतिलबु आख़िर ताईं जॾहिं इंसानु पहुचे थो ऐं जॾहिं उनजी रिज़ल्ट अव्हांखे ख़बर पवे थी त मुतमइन ज़रूरु माण्हू हुअणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि अव्हां सां शेयर कंदमि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु, ईंदड़ वक़्तु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो। त BS सिंध यूनिवर्सिटी वारनि बि अनाउंस करे चुकी आहे त 2024 में असां BS कराईंदासीं। ईंदड़ जेका न्यू बैच हूंदी त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में BS बि थी सघे थी सिंध यूनिवर्सिटी में। त इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, सुठो अमल आहे। असां जॾहिं एजुकेशन खे प्रायोरिटी ॾींदासीं त मां सम्झां थी त कामयाबी जो मंज़िल ताईं असां ज़रूरु पहुचंदासीं। हमेशह ॻाल्हि कंदी आहियां त दुनिया में उन्हनि क़ौमुनि तरक़ी कई आहे जिन क़ौमुनि एजुकेशन खे प्रायोरिटी ॾिनी आहे, जिथे असां वटि इदारा बहितर हुजनि था ऐं जिथे ट्रांसपोर्टेशन बहितर हुजे थी, जिथे सिहत जा मर्कज़ बहितर हूंदा आहिनि, उहे क़ौमूं हमेशह तरक़ी कंदियूं आहिनि ऐं उन तरक़ी जी राह ते हमवार थींदियूं आहिनि। सो उमेद रखूं था, ना उमेद कोन आहियूं, ना उमीदी आज को, लतीफ़ साईं त चयो आहे न, त ना उमीदी करण खां बहितर आहे त असां पंहिंजी उमीद सुठी रखूं ऐं पंहिंजो होप जेकर बहितर आहे त पोइ मां सम्झां थी त ज़रूरु पाण उन कामयाबी जे रस्ते ते हली सघूं था। सुबुह जो वक़्तु आहे ऐं सुबुह जे वक़्त में अव्हां साण जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि सुबुह में राण जे नंगण ते, कोशिशि हूंदी आहे त ॻाल्हियूं यूज़फुल हुजनि, काराइतियूं हुजनि, असांजे लाइ बि अव्हां जे लाइ बि। अॼु प्रोग्राम काइंड ऑफ इंट्रस्टिंग आहे। नेशनल यूथ असेंबली जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं ऐं मां सम्झां थी उहे नौजवान जेके हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि त तव्हांजो बि सम हाउ कंहिंजो थी सघे थो त इंट्रस्ट हुजे त असां बि नेशनल यूथ असेंबली में वञूं, एज़ अ मेंबर असां बि वञी ॾिसूं। हिते पंहिंजे सूबे में, सिंध में मां सम्झां थी त इन तरह जूं एक्टिविटीज़ घटि रहंदियूं आहिनि। हालांकि इंटरेक्शन जॾहिं ॿियनि सूबनि जे नौजवाननि सां थींदी आहे त उते इन्हनि एक्टिविटीज़ ते ध्यानु हूंदो आहे, इन्हनि एक्टिविटीज़ में यूथ इन्वॉल्व थींदी आहे। असां वटि थोरो रुझान घटि आहे, पर हा रुझान आहे ज़रूरु। असां अॻियां वधूं था, ॿुधाईंदी हलां त आयल जेके मौजूज़ महिमान आहिनि उहे केरु आहिनि। हिन अङण ते हिरा असां साण मौजूदु आहिनि, मेंबर ऑफ यूथ असेंबली। हिरा खे भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग हिरा, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? जी, थैंक यू सो मच फॉर इन्विटेशन। थैंक यू हिरा। ऐं सम्झां थी त तव्हां असांजे अङण ते आया आहियो, जेके बि ॻाल्हियूं थींदियूं यूज़फुल हूंदियूं असांजे व्यूअर्स ताईं, काराइतियूं ॻाल्हियूं पहुचंदियूं व्यूअर्स। उन खां अलावा ॿुधाईंदी हलां त डिविजनल हेड मौजूदु आहिनि आज़ाज़ पंवर। आज़ाज़ पंवर साहिब खे भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? वालेकुम सलाम जी, बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे यादि कयो हिन प्रोग्राम में। त मेरान टीवी जा तमामु थोरा था त असांखे हीउ प्लेटफॉर्म तव्हां मुहैया कयो ऐं तव्हांजी महिरबानी सर। तव्हां आया आहियो, पंहिंजे क़ीमती वक़्त मां, हेक्टिक स्केड्यूल मां तव्हां टाइम ॾिनो आहे। ऐं चवंदमि, सेम ॻाल्हि चवंदमि त जेका बि डिस्कशन थींदी ऐं सम्झां थी त ॾाढी यूज़फुल रहंदी। तैमूर सिद्दीकी असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं क्लाइमेट एक्टिविस्ट आहिनि, मेंबर ऑफ यूथ असेंबली। तैमूर खे बि भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग, ठीकु आहियो? वालेकुम सलाम जी, बहुत बहुत शुक्रिया पहले तो इनवाइट करने के लिए जी। बिल्कुल ठीक ठाक, ज़बरदस्त जी, ज़बरदस्त। अच्छा आज़ाज़ पंवर, हूअं त कोशिशि हूंदी आहे हमेशह हर प्रोग्राम में त लाइटली प्रोग्राम खे स्टार्ट कयूं ऐं असांजे जेके आयल मौजूज़ महिमान हूंदा आहिनि उन्हनि खां सुबुह जे वक़्त जो पुछंदी आहियां त सुबुह जो वक़्तु कीअं हूंदो आहे अव्हांजो? सो अव्हां खां बि स्टार्टिंग में इहो ई पुछंदमि। असल में सुबुह जो वक़्तु इंतिहाई ॾाढो सुठो वक़्तु हूंदो आहे। जीअं माना सुबुह जीअं उथंदा आहियूं सभिनि खां पहिरीं अलाह जो ज़िक्र थींदो आहे ऐं अलाह जे ज़िक्र खां पोइ एक्टिविटी ॾांहुं निकिरी वेंदा आहियूं। जेकी बि एक्टिविटी हूंदी आहे राति जो असां कोशिशि करे छॾींदा आहियूं त टाइमिंग रखंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त सुबुह जो जेको आहे सवेर उथियो वञे त जीअं सुबुह ॾाढी सुठी असांजी गुज़रे। इन करे सुबुह जो जेको आहे
माना निमाज़ खां पोइ जेको आहे फर्दर एक्टिविटीज़ जेकी बि यूथ जे हवाले सां हूंदियूं आहिनि उन ॾांहुं निकिरी वेंदा आहियूं. ज़बरदस्त ज़बरदस्त. व्यूअर्स, हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार कैडबरी डिलाइट जो बि आहे ऐं कैडबरी डिलाइट वारा चवंदा आहिनि दिलि खटियो डिलाइट सां. सो स्पॉन्सरशिप सां असां अॻियां वधूं था. हिरा खां पुछंदमि, हिरा कीअं आहियो? ठीकु लॻा पिया आहियो? छा छा एक्टिविटीज़ हलंदियूं आहिनि? कीअं मॉर्निंग हूंदी आहे हिरा जी? मां पाण स्टूडेंट आहियां, रिसर्च स्कॉलर आहियां, त तव्हां सम्झी सघो था त केतिरो हेक्टिक रूटीन हूंदो आहे. पर मां इन ॻाल्हि ते बिलीव कयां थी अगरि तव्हां ऑर्गेनाइज़ आहियो त तव्हां जेके आहिनि जेतिरो बि मतिलबु कमु हुजे तव्हां उहो पंहिंजे कंप्लीट टास्क करे सघो था. त उथण सां ई पहिरियों टू डू लिस्ट मुंहिंजी ठहींदी आहे त अॼु हे करिणो आहे, वीकली शेड्यूल, पोइ उन ते जेकी आहे प्रोसेस अॻिते कंदी आहियां. वाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त. तैमूर, अव्हां खां बि इहो पुछंदासीं, तैमूर जी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? मेरी मॉर्निंग भी जिस तरह की कहने का मेरी मॉर्निंग ही बहुत ज़्यादा शेड्यूल होती है. मॉर्निंग का जो कॉन्सेप्ट है वो यही है कि एक कानून कुदरत है जो खुदा ताला ने हम सबके लिए बनाया है कि जब सुबह होती है तो चरिंद परिंद भी उठते हैं, इंसान भी उठते हैं और जितने भी जानदार हैं वो सब उठते हैं और अपने दिन का आगाज़ करते हैं. और जब दिन का आगाज़ जो है एक पॉजिटिव तरीके से किया जाता है सो उसके आउटपुट भी जो हैं बहुत ज़्यादा अच्छे होते हैं. आपका दिन भी बहुत अच्छा हो सकता है. ज़बरदस्त. तैमूर, अच्छा, आज़ाद पंवर साहब खां पुछंदासीं नेशनल असेंबली जे हवाले सां. नेशनल असेंबली बेसिकली आहे छा? कीअं असां शेयर कंदा हुआ असांजे व्यूअर्स सां? ॾाढो सुठो सुवालु आहे. नेशनल यूथ असेंबली असल में ही हिकिड़ो अहिड़ो इदारो असां ठाहियो आहे जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त माज़ी में जेके असां वटि यूनियन्स हूंदियूं हुयूं, स्टूडेंट यूनियन्स हूंदियूं हुयूं असां वटि जेको कमु कंदियूं हुयूं, असल में बेसिकली मेन मक़सदु बि असांजो इहो हो त जेके नौजवान असांजा आहिनि, नौजवान जेकी नसल आहे, इहे इनखे जमहूरियत खां ॾाढो परे रखियो वियो आहे. त इन करे असां हू गैप जेको स्टूडेंट यूनियन ते पाबंदी लॻी वई ऐं पंहिंजो जेके स्टडी सर्कल्स हूंदा हुआ उहे बंदि थी विया, त असां पाण में वेही हिकिड़ो प्रोग्राम ठाहियोसीं. तक़रीबन शुरू में त हिकिड़ी माना अहिड़ो प्लेटफॉर्म स्टूडेंट खे ऐं पंहिंजो नौजवाननि खे मुहैया कयो वञे जिथे हू जमहूरियत खां परे न रही सघनि ऐं जमहूरियत में भरपूर हिसो वठनि. जीअं त इन करे असां हिन में मुख़्तलिफ़ सेशन्स रखियासीं जंहिंमें असां नेशनल यूथ असेंबली जे हवाले सां सेशन रखंदा आहियूं. जीअं नेशनल असेंबली में प्रोग्राम थींदा आहिनि त स्पीकर जेको आहे पंहिंजो छा नालो अथसि उहो हलाईंदो आहे कारवाई पंहिंजो जीअं हलंदो आहे. ईअं ई नेशनल यूथ असेंबली में बि असां ईअं ई उहिदा अनाउंस कया आहिनि. स्पीकर्स आहे, डिप्टी स्पीकर आहे, मिनिस्टर आहे, अपोज़िशन लीडर्स आहिनि. त ईअं करे हिकिड़ो नौजवाननि जो असां ऐवान हणंदा आहियूं ऐं उहो ऐवान जेको आहे कमु कंदो आहे नौजवाननि ते त हू जीअं जमहूरियत में जीअं जंहिंखे ऐवाननि खां परे रखियो वियो आहे नौजवाननि खे उहो हिन में हिसो वठनि ऐं कारकर्दगी करे सुठी कनि ऐं पंहिंजो छा नालो अथनि हिननि में अॻियां वधनि सियासत में. त नेशनल यूथ असेंबली जो मेन मक़सदु जेको आहे उहो इहो आहे. सही सही, ज़बरदस्त. ऐं उहो जेकर असां ॾिसूं त यूनिवर्सिटीज़ जे अंदरि जेके नौजवाननि जूं तंज़ीमूं हूंदियूं आहिनि, मां सम्झंदी आहियां त बहितर हूंदो आहे पंहिंजी स्टडी सां गॾोगॾु तव्हां इन्हनि एक्टिविटीज़ में इन्वॉल्व रहो. इन हवाले सां कुझु ऐड करणु चाहींदव? इन में एड इहो करणु चाहींदुसि त जीअं सियासत हिकिड़ो मेन हिसो आहे ऐं जमहूरियत जेकी आहे असांजी उहो मेन पिलर आहे पाकिस्तान जो ऐं उन में रोल आहे जमहूरियत जो सभिनि खां वॾो. ऐं जिते जमहूरियत न आहे मां नथो सम्झां त उहो मुल्क को तरक़ी कंदो आहे. त असां ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं अलाह साईं जा की हिकिड़ो त असांखे आज़ादु वतन मिलियो जंहिंमें असांखे हर शइ जी आज़ादी आहे. ॿियो इहो त हुन में जमहूरियत असांखे मिली ऐं जमहूरियत खे कटण लाइ त ख़ैर काफ़ी उहो हथकंडा इस्तेमालु कया विया लेकिन नाकाम पिया. ऐं हिन दफ़े जेको 2007 खां वठी 2008 खां वठी जेकी जमहूरियत अञा ताईं हली रही आहे पाकिस्तान में उहो तमामु बहितरीनु ऐं माना इहो आहे त जमहूरियत उन में पास थी वई आहे. त उहो तॾहिं थियो ऐं इन में मेन किरदारु जेको आहे उहो आहे असांजे नौजवाननि जो. त असां माना हिकिड़ो इहो सोचे रहिया आहियूं त जेको हीउ प्लेटफॉर्म आहे इन में इलाही ऐं तव्हां यकीन कंदो त माना जॾहिं हीअ असां असेंबली ठाहीसीं नेशनल यूथ असेंबली त इन में करारदादूं जेकियूं पास करायूं हुयूं न सिर्फ़ु रुगो उन प्लेटफॉर्म जी हद ताईं बल्कि जेकी उन वक़्त जो हुकूमतूं हुयूं उन खां पोइ असां पंहिंजा बिल मंज़ूर करायासीं. जीअं 2012 में असां जी हिकिड़ी कैबिनेट टीम वेठी असां हुते हिकिड़ो बिल पास कयोसीं. माना तव्हां ॿुधो हूंदो त बल्दियाती इदारनि में जेके यूथ काउंसलर्स आहिनि
जेको माना पंहिंजे इलाइक़े जा मसाइल जेको आहिनि पंहिंजी असेंबली में खणी वञनि, यूसी सतह खां वठी डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सतह ताईं, HMC ताईं, मेट्रोपॉलिटन ताईं, उहे यूथ काउंसलर असांजा उते कमु करे रहिया। अच्छा, उन में असां कैबिनेट जेकी ठाहीसीं असां पंहिंजी, जंहिंमें इस्लामाबाद जा मेंबर, चारोई सूबनि जा मेंबर ऐं जेके बि हुआ माना तमामु मेंबरनि मिली हुते कैबिनेट में बिल इहो पास करायोसीं त असां छो न त माना आवाज़ यूथ जी जेकी आवाज़ आहे उहा उथारी वञे ऐं पंहिंजो ऐवाननि ताईं पहुचाई वञे, त उन जे लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो वञे। त पोइ जीअं हुते असां जेकी डिस्कस कईसीं त उते असां हिकिड़ो डिस्कस इहो कयोसीं त हिकिड़ी यूथ जी सीट जेकी आहे उहा मुतारिफ़ कराई वञे। त 2012 में असां उहो बिल पास करे पेश कयोसीं वक़्त जी हुकूमत खे, ऐं मां सलाम पेश कंदुसि जीअं वक़्त जी हुकूमत उनखे डिनाए न कयो ऐं उन ते हिकिड़ो माना सीरियस एक्शन खणी ऐं वाकई उहो कयो। ऐं ख़ासि तौर ते इलेक्शन कमीशन जो ओॾीमहिल जेको सेक्रेटरी हो वक़्त जो, उनखे मां सलाम पेश कंदुसि जंहिं इहो चयो त हा नौजवाननि खे उन्हनि जो हक़ मिलियो वञे, इन करे हुननि जेको आहे हीअ यूथ जी सीट ऑर्गेनाइज़ कई। ऐं जंहिंमें इहो फ़ाइदो थियो त 2016 में जॾहिं बल्दियाती इलेक्शन थिया त सभु उन में जेके यूथ जा हुआ उन में तक़रीबन 26 जी एज ताईं नौजवान खे, इहो न त 35 अबव कयोसीं, न 26 एज ताईं पंहिंजो यूथ काउंसलर ठहिया। ऐं उन में अलाह साईं जो करम आहे त 2016 में आउं हैदराबाद डिस्ट्रिक्ट HMC जो यूथ काउंसलर रही चुको आहियां एक्स में। ऐं उहो माना असां कयोसीं त जीअं माना यूथ जे नौजवान खे एक्टिविटी मिलंदी रहे ऐं एंगेज रहनि हू डेमोक्रेसी सां। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं मूं स्टार्टिंग में बि ॻाल्हि कई इंट्रो में त एजुकेशन खे प्रियोरिटी ॾिनी वञे, जिथे जिथे बि एजुकेशन खे प्रियोरिटी ॾिनी वई आहे उन्हनि क़ौमुनि हमेशह तरक़ी कई आहे। कल्ह असांजे प्रोग्राम में ॾाढा मुअतबर असां वटि शख़्सियात मौजूदु हुयूं, उन्हनि ॻाल्हि कई त एजुकेशन जेकॾहिं तव्हां उनखे प्रियोरिटी ॾियो था त गुरबत जो उते ख़ात्मो आहे। ऐं यकीनन आउं इन ॻाल्हि ते यकीन रखां थी त जेकॾहिं असां एजुकेशन खे अॻु भरो कयूं था त उन में असां वटि गुरबत जो ख़ात्मो थिए थो। ऐं मां उमेदु रखां थी तव्हां बि इन ॻाल्हि ते सहकारी ज़रूरु हूंदव। हिरा खां पुछंदासीं, हिरा एज़ अ मेंबर तव्हां जो छा रोल हूंदो आहे, छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, छा कमु हूंदो आहे, कीअं शेयर कंदा असां सां? सबको पहिरियों त जेकी तव्हां ॻाल्हि चई एजुकेशन जे हवाले सां, मां उनखे लिंक कंदसि नेशनल असेंबली सां। त ॾिसो सॼो इहो आहे त मतिलबु हिकिड़ी प्रैक्टिकल ॻाल्हि अगरि पाण कयूं त अगरि मां हिकिड़ी अकेले में शइ हिकिड़ी कयां थी त शायदि मां उहो उन पंहिंजी गोल ताईं न पहुची सघां। पर जॾहिं मां पाण जहिड़ा ॿिया नौजवान ॾिसां थी ऐं उहे एतिरो सुठो करनि पिया था त मां मतिलबु अञा मुंहिंजी जेकी स्पीड गोल जी तरफ़ वधी थी वञे। त मां इहो लिंक कंदसि इहा ॻाल्हि त जीअं एजुकेशन जी तव्हां ॻाल्हि कई त नेशनल असेंबली में मुंहिंजो इहो हुयो त मतिलबु असां स्टोरी सां ई सम्झी सघूं था। त मां पंहिंजी स्टोरी शेयर करणु चाहींदसि। जी जी प्लीज़ प्लीज़। असल में मां पाण जेकी आहियां इहो अगरि हाणे हिरा आउं बि एक्साइटेड आहियां ऐं असांजा व्यूअर्स बि एक्साइटेड हूंदा अव्हांजी स्टोरी ॿुधण जे लाइ, पर वक़्तु थी वियो आहे वरी ब्रेक शो। सो असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ वधूं था। व्यूअर्स हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट शो। करे न वञिजो, स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक। वेलकम वंस अगेन व्यूअर्स। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी। प्रोग्राम सां ख़ासि सहकार कैडबरी डिलाइट शो मौजूदु आहे। सो हिन सहकार सां अॻियां वधंदासीं ऐं हिरा जी स्टोरी। जी हिरा प्लीज़ कंटिन्यू कयो। जी, त मां इहो चवणु चाहियां थी त कीअं मां मतिलबु तव्हां नेशनल यूथ जे हवाले सां मां प्रैक्टिकल त ॾिसो अॼुकल्ह जेके मसइला सभु खां वधीक हलनि था उहा फाइनेंशियल क्राइसिस। हर माण्हू इन शइ ते परेशान आहे। ठीकु आहे, त मुंहिंजी बि कुझु लाइफ में अहिड़ो टाइम आयो जॾहिं मां इन दौर खां गुज़रा पई ऐं मूंसां गॾु हिकिड़ी मुंहिंजी नंढड़ी जेकी डिपेंडेंट हुई त उनखे ज़ाहिर आहे उन्हनि खे ॾिसणो ऐं मां घर खां ॿाहिरि न वञी सघां पई। त जेको करिणो हुयो मूंखे 4 दीवारी में अंदरि ई करिणो हुयो। त मूं जेके आहिनि एक्सप्लोर कया काफ़ी सारा प्लेटफॉर्म, त इन में ई नेशनल यूथ असेंबली खे बि मां ॾिठो त उन्हनि जी हिकिड़ी मूंखे जेके आहिनि पोस्ट हुते नज़र आई ई लर्निंग जे हवाले सां। जीअं तव्हां चयो न एजुकेशन जेकी आहे उहा पाण खे चेंज करे असां गुरबत मिटाए सघूं था। त मां प्रैक्टिकल इहो ॿुधाईंदसि त गुरबत वाकई में मिठाई आहे एजुकेशन सां। त मुंहिंजी जेकी मां 9 साल पोइ पंहिंजी एजुकेशन स्टार्ट कई त कोर्सेरा जे हवाले सां मां इहो ॻाल्हाईंदसि। पोस्ट मां ॾिठी हुई त उते ई लर्निंग जा प्लेटफॉर्म कोर्सेरा
उते मां इहो ॾिठो त उन में जॾहिं मां एक्सप्लोर कयो त ॾिसो अॼुकल्ह छा आहे हर माण्हू मुल्क मां भॼण जी कोशिशि करे थो त बसि इन तरीक़े सां, पर जिते मसला इहे सभु आहिनि उते अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि। डेफिनेटली हा, त उन अपॉर्चुनिटीज़ जे बारे में असांखे कीअं ख़बर पए? असां फेसबुक त हलायूं था मतिलबु ॿिए तरीक़े सां त बाबा हा हिन सां ॻाल्हाइणो, फ्रेंड सां ॻाल्हाइणो, पर अगरि इन खे ई थोरो पाण एक्सप्लोर कयूं, जीअं नेशनल असेंबली जे बारे में मां ॻाल्हाईंदसि, त इन खे जॾहिं मां एक्सप्लोर कयो ऐं उन्हनि शयुनि खे उहे पॉइंट मां नोट कया त हिकिड़ो मूंखे प्लेटफॉर्म मिलियो कोर्सेरा, जिते मतिलबु हर माण्हू जी इहा ख़्वाहिश आहे त उहो ॿाहिरि यूनिवर्सिटी में पढ़े। ई लर्निंग जे हवाले सां एतिरो सुठो मूंखे गाइडेंस मिली त मां अॼु जेके आहिनि उहे हेॾियूं सारियूं स्कॉलरशिप ते, सबको इहो हूंदो आहे त अगरि तव्हां इहो ॾिसो त उते एतिरियूं महांगा कोर्सिस डॉलर्स में आहिनि, $49 का स्टार्टअप। तव्हां अगरि इन हवाले सां पुछणु चाहियो त मां इहो चवंदसि त तव्हां स्कॉलरशिप कीअं मिले थी, छा थिए थो, त तव्हां जॾहिं पाण हिकिड़ी गैदरिंग में अचूं था त उते मां इहो बि सिखियो त मां जॾहिं हिते कोर्सेरा ई लर्निंग कई, वरी उतां सर्टिफिकेट स्कॉलरशिप कीअं थिए, छो जो मां ऑलरेडी फाइनेंशियल क्राइसिस में हुयसि, त पोइ उहे जेके सर्टिफिकेट मूंखे मिलिया, अॼु मां पाकिस्तान खां ॿाहिरि, पाकिस्तान में रही करे पाकिस्तानी ॿाहिरि मार्केट जेकी आहे उते जॉब वग़ैरह कयां थी। त सम्झो त इहा हिकिड़ी अपॉर्चुनिटी मूंखे किथां मिली, उहो मूंखे नेशनल यूथ असेंबली प्रोवाइड कई। जबरदस्त हिरा, इंटरेस्टिंग स्टोरी हिरा जी। तैमूर, आपसे भी हम पूछेंगे किस तरह आप मेंबर बने नेशनल यूथ असेंबली के? मेरी भी इसी तरह की एक इंटरेस्टिंग स्टोरी है। सो बैक इन 2016 while I was studying University of Sindh, सो मुझे वहाँ पे इस असेंबली के बारे में पता चला। सो आई हैड दिस शुरू से एक लगन थी कि सोसाइटी के लिए कुछ करना है, जो मेरे सराउंड में लोग हैं, यूथ हैं, उनके लिए कुछ करना है। सो जब हम इस प्लेटफॉर्म का हिस्सा बने, सो जिस तरह एजाज भाई ने कहा था, सर यू गेट टू लर्न दी रियल सिमुलेशन कि किस तरीके से आपकी असेंबली काम करती है, उसके अंदर जो वजीर होते हैं, अपोजिशन होती है, गवर्नमेंट होती है, उसके अंदर फिर जो कमेटीज़ होती हैं, स्टैंडिंग कमेटीज़ होती हैं, किस तरीके से ब्रीफिंग्स वगैरह होती हैं, तो उन सब चीज़ों के बारे में हमें जो है उस प्लेटफॉर्म से पता चला। अब वो होता है कि एक प्लेटफॉर्म को जब आप अवेल कर लेते हैं, तो वहाँ से आपके लिए फिर लिंक्स, अपॉर्चुनिटीज़ सही, बिल्कुल सही तैमूर, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। असांखे लिंक्स ऐं अपॉर्चुनिटीज़ इन तरह बि मिली सघनि थियूं। आज़ाद खां पुछंदासीं कीअं इहा जर्नी स्टार्ट थी, कीअं तव्हां सोचो त हा ही करिणो आहे? तव्हां यकीन कंदो त पंहिंजो ही वेठे कुझु दोस्त हुआ त असां वेठा हुआसीं त हिकिड़ी ॻाल्हि थी त यार छो न हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम ठाहियो वञे, अहिड़ो हिकिड़ो इदारो ठाहियो वञे जिथां असां जेको आहे यूथ खे इंगेज करे सघूं, ख़ासि तौर ते उहो यूथ जेको पंहिंजो छा नालो अथसि यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी ऐं वांदकाई जी तरफ़ वञनि थियूं ऐं कहिड़ी एक्टिविटी ॾांहुं हलियूं थियूं वञनि, जंहिं एक्टिविटी ॾांहुं हुननि खे न वञणु घुरिजे, ड्रग्स एडिशन माना हुन में तव्हां खणी वञो त हुन पासे। त असां जॾहिं दोस्त वेठा हुआसीं त असां चयोसीं हिकिड़ी माना अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ठाहिजे जंहिंमें न त कंहिंखां गवर्नमेंट खां रुपयो वठिजे, न कंहिं NGOs खां, ऐं न कहिड़ो ॿाहिरि मुल्क मां को फंडिड थिए। पोइ असां हिकिड़ो पंहिंजे ई पंहिंजो छा नालो अथसि पॉकेट मनी मां ख़र्चु कंदा रहियासीं, ऐं इवन अॼु ताईं जेके प्रोग्राम्स थियनि था, असां सभु यूथ जा जेके मेंबर आहिनि, जेके बि आहिनि, उहो पंहिंजी ई पॉकेट मनी मां पैसा ख़र्चु करे, पैसा जमा करे ऐं इहे प्रोग्राम कराईंदा आहियूं त जीअं माना यूथ इंगेज रहे, असांजे कंहिं ग़लति साइड ॾांहुं न वञे। ऐं हीउ प्लेटफॉर्म हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिथे यूथ माना इंगेज रहे, असां सां हर वक़्तु इंगेज रहे थी। ऐं उहो असांजो मसइलो जेको आहे न आला इदारनि ताईं पहुचे थो, एड्रेस थिए थो। ॻाल्हि इहा आहे आला इदारनि ताईं तव्हांजो इहो मसइलो पुॼे थो, ऐं तव्हां बिलीव कंदो त असांजो तक़रीबन पाकिस्तान में 35 या उन खां अबव यूनिवर्सिटीज़ में चैप्टर्स आहिनि जेको आला क़यादत ऐं असांखे जेको आहे हुनजो लाइसेंस ॾिनो आहे बाक़ाइदा। उते असांजा चैप्टर्स ठहियल आहिनि जिथे असांखे हॉल प्रोवाइड कया वेंदा आहिनि, जीअं त सियासी तंज़ीमूं जेके हूंदियूं हुयूं, जीअं माना स्टूडेंट यूनियन सियासी तंज़ीमुनि जे हवाले सां हूंदा हुआ त उन्हनि खे इहे शयूं प्रोवाइड न कयूं वेंदियूं, लेकिन हिकिड़े प्लेटफॉर्म तां असां इहो चयोसीं त यूथ जेको आहे परे न वञे, इन करे तक़रीबन 35 या उन खां अबव जेकी यूनिवर्सिटी आहिनि उते असांजा इहे चैप्टर्स ठहियल आहिनि, ऐं उन चैप्टर्स खे जेको आहे असां हलाए रहिया आहियूं पूरी यूनिवर्सिटी में, जंहिंमें असांखे इहो बि ॾाढी ख़ुशी आहे त असांजो जेको पाकिस्तान जो प्रेसिडेंट आहे हनीन अली अब्बासी साहिबु,
उन जे हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त क़दम खयों हो त हुन जेकी आहे हिकिड़ो हू लिखियो हो पंहिंजो कालम जी कालम हुन लिखियो हो अख़बार में कोसार यूनिवर्सिटी जे हवाले सां तव्हां ॾिसंदो त अॼु उहो माना कोसार जेकी यूनिवर्सिटी हुई उहा अॼु ठहे पई कोसार यूनिवर्सिटी अॼु उहा ठहे पई त इहो कोन्हे की आला इदारा जेके आहिनि उहे असांखे ॿुधनि कोन था उहे ॿुधनि था त असां जेको यूथ लाइ करे सघूं पिया उहो थिए पियो ऐं इंशा अल्लाह ताला यूथ लाइ कंदा रहंदासीं अॻियां जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहो उनखे हिन प्लेटफॉर्म तां असां फराहम कंदा रहंदासीं सही सही अच्छा मां सम्झां थी किथे असां वटि गैप्स रहिजी वेंदा आहिनि जीअं तव्हां चयो आला ऐवाननि ताईं आवाज़ पहुचे थो पर आवाज़ पहुचाइण वारा बि त हुजनि ऐं उन बहितर तरीक़े सां उहा शइ पहुचाई वञे ॿुधाई वञे त मां सम्झां थी देयर आर लॉट ऑफ सोल्यूशन्स असांखे सोल्यूशन्स ज़रूरु मिली सघनि था अच्छा एजुकेशन जे हवाले सां ऐड कराइणु चाहींदमि छा था सम्झो कीअं ऐड कंदव त तव्हांखे अवलियत पंहिंजी एजुकेशन खे ॾियणी आहे उन जे लाइ अव्हां केतिरो पतोड़ियो था हाणे तव्हां जेको प्रोग्राम जी शुरूआत में ई ॻाल्हि करे छॾी हुई त जो क़ौम पढ़े नथी त उहो क़ौम तरक़ी नथी करे त पढ़ाई इंतिहाई ज़रूरी आहे मां पंहिंजे घर खां ई वठंदुसि त अलाह साईं जे हुकुम सां जेको सिंधी घराणो आहे माण्हू इलाही पोयां रहिजी विया आहिनि माज़रत सां त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे चवणु घुरिजे त ऐं हमेशह मुंहिंजे फेसबुक ते तव्हां वेंदव त उते लिखियलु हूंदो त बचा पढ़ायो त जेसि ताईं तव्हां पढ़ाईंदव न ॿारनि खे तेसि ताईं कुझु न थींदो त इन करे महिरबानी करे हिन मेरान टीवी जे तवसु सां बि जेके मूंखे ॿुधनि पिया ऐं जेके ॿुधी रहिया आहिनि जेको पोइ ॿुधंदा टाइम माना न मिली सघियो जेको पोइ ॿुधंदा त उन्हनि जे लाइ बसि हिकिड़ो ई इहो मैसेज आहे एजुकेशन जे हवाले सां त महिरबानी करे पंहिंजा बचा पढ़ायो सही ॿार पढ़ंदा त सिंध पढ़ंदी त पाकिस्तान पढ़ंदो ज़बरदस्त ज़बरदस्त इहो तव्हांजे लाइ पढ़ंदी सिंध त हूअं स्लोगन हलंदो आहे न पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध बिल्कुलु एग्ज़ैक्टली इहो ई आहे जेसिताईं पर आउं चवंदी आहियां त जॾहिं इन तरह जा स्लोगन्स हलनि था त पोइ असां वटि इन तरह जूं प्लानिंग्स बि हुअणु खपनि प्लैनिंग्स असल में आहिनि न असां वटि तव्हां वटि एॾा सुठा सुठा इदारा थी पिया आहिनि ऐं तव्हां हीअ ॾिसो न तव्हांजी सिंध यूनिवर्सिटी खां घटि त कोन्हे अगरि तव्हां स्कूल जी हालत स्कूल मां तालीम हासिलु कयो था पोइ कॉलेज ॾांहुं वञो था पोइ यूनिवर्सिटियूं तव्हां वटि हर शइ आहे पर न आहे त हिकिड़ो कॉन्फिडेंस लेवल न आहे तव्हां वटि त उनखे जेको आहे तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पंहिंजी औलाद ते भरोसो कंदव ऐं सभिनि खां वधीक तव्हां अगरि पंहिंजूं नियाणियूं पढ़ाईंदव त उहो बहितरु आहे त इहो ई आहे त नियाणियूं पढ़ायो सभिनि खे पढ़ायो त उहो बहितरु आहे तव्हांजे लाइ सही सही अच्छा ऐं मां लिंक करणु चाहियमि पई असां वटि माशाल्लाह सां केतिरा ई प्रोजेक्ट्स ईंदा आहिनि सिंध हुकूमत जे तरफ़ खां पर कुझु उन तरह जा बि प्रोजेक्ट हुजनि जेके जंहिंसां असां ॻाल्हि कंदा आहियूं न त ॻाल्हि ठहकी अचे त पोइ असां वटि जेके स्लोगन्स हलनि था न उन सां बि ॻाल्हि ठहकंदड़ हुजे अच्छा तैमूर अव्हां खां ऐड कराइणु चाहींदमि जीअं आज़ाद ॻाल्हि कई त कॉन्फिडेंस तो वो कीअं बिल्ड थी सके तो चाहते समझो बहुत अच्छा सवाल है मैं अपने पर्सनल ओपिनियन शेयर करना चाहूँगा और यह है कि जब भी आप कॉन्फिडेंस बिल्ड करने की बात करते हैं तो आपको कुछ चीज़ों के ऊपर कमांड होना बहुत ज़्यादा ज़रूरी होती है फॉर इंस्टेंस सबसे पहली चीज़ होती है आपकी कम्युनिकेशन स्किल्स अब डिपेंड करता है कि आपकी पब्लिक क्या है इधर दे आर इंग्लिश स्पीकिंग उर्दू स्पीकिंग सिंधी स्पीकिंग और व्हाट्स एवर द लैंग्वेजेस अगर आपको उस लैंग्वेज पे कमांड हासिल है तो सबसे पहली चीज़ होगी कि आपके पास अल्फाज होंगे बोलने के लिए दूसरी चीज़ ये होती है कि द वे यू बिहेव उसके अंदर ये होता है कि आप में बात करने की सलाहियत ऑटोमेटिकली पैदा होना शुरू हो जाती है फॉर इंस्टेंस हम तीनों यहाँ पे पैनलिस्ट बैठे हुए हैं हम में कॉन्फिडेंस है दैट्स वाई वी आर सिटिंग हियर और हम जो है बातचीत कर रहे होते हैं तो कम्युनिकेशन स्किल्स जो हैं वो बहुत ज़्यादा ज़रूरी होते हैं दूसरी चीज़ होती है इंटरकल्चरल कम्युनिकेशन स्किल्स कि आप बैनुल कल्चर जो होते हैं उनको किस तरीके से खुद के साथ एक्यूमुलेट करते हैं और उसको किस तरीके से खुद को जो है एब्जॉर्ब करते हैं आपको जितनी ज़्यादा नॉलेज मिलती जाएगी उतना ज़्यादा कम्युनिकेशन स्किल्स जो हैं वो आपके बिल्टअप होते जाएंगे तीसरी चीज़ होती है दैट वुड बी लास्ट कि आप बात कितना करते हैं और जो बात करते हैं उसमें वज़न कितना होता है अगर आप बात करते हैं और सामने वाले से इस चीज़ को फर्दर रखते हैं सुनते ज़्यादा हैं जिसको हम एक्टिव लिसनिंग कहते हैं आपकी जितनी ज़्यादा एक्टिव लिसनिंग होगी उतने ही ज़्यादा आपके अंदर जो है वो कॉन्फिडेंस बिल्डअप होता जाए बेहतर एक्टिव लिसनिंग इम्पॉर्टेंट हूंदी आहे बहितर हूंदो आहे त तव्हां सुठो ॿुधो ऐं मां सम्झां थी त इन जे पोयां पेशेंस हुअणु खपे सब्र हुअणु खपे तहमुल हुअणु खपे असां सुठो ॿुधंदासीं तॾहिं ई कुझु सुठो ॻाल्हाए सघंदासीं जॾहिं कुझु सुठो पढ़ंदासीं
तॾहिं ई कुझु सुठो ॻाल्हाए सघंदासीं, न त माण्हू लॻंदो आहे खुटियल आहे, इंसान खुटियल खुटियल महसूसु थींदो आहे। सो हिरा जे तरफ़ आउं अॻियां वधंदसि ऐं हिरा खां बि मां एड कराइणु चाहींदसि। हिरा, जीअं तव्हां चयो त कुझु अहिड़ियूं सिचुएशन्स लाइफ में ॾिठियूं आहिनि, त छोकिरियुनि जो अॻियां वधणु ऐं पंहिंजो पाण ते बिलीव केतिरो ज़रूरी आहे? ॾिसो, मां इन ॻाल्हि खे इहो चवणु चाहींदसि, असांजे जेके माना सिंधी जेके पाण आहियूं, छो जो मां पाण बलोच कम्युनिटी मां तालुक़ु रखां थी, अल्हम्दुलिल्लाह असां न्याणियुनि खे तमामु घणी इज़त ॾियूं था, सभु कुझु आहे, पर उन्हनि खे मुश्किल वक़्त में कीअं मुंहुं ॾिजे इहो नथा मतिलबु सेखारियूं। हर शइ जेकी आहे उहा मतिलबु चवणु इहो चाहींदसि त असां एतिरो प्यारु ॾियूं था, कुर्ब ॾियूं था, सुठो पढ़ायूं था, पर ख़ुदा न ख़ास्ता अगरि ज़िंदगी में अहिड़ो कुझु अची थो वञे त उनजे लाइ पाण उनखे तयारु नथा कयूं। त उहो जेके आहे न, उहो माण्हू हिकिड़ी जीअं अदा इहा ॻाल्हि कई त हिकिड़ी जेके आहे न माण्हू सुठी एक्टिविटीज़ में असां जेके आहिनि उहो कंदा आहियूं, त अचो सुठी एक्टिविटीज़ में नौजवान जेके आहिनि उहे ॿी ग़लति हा, त इहो ई आहे। त हिकिड़ो तव्हां जीअं ॻाल्हि कई त ड्रग साइड हलिया था वञनि, मां इहा ॻाल्हि कंदसि डिप्रेशन में वञी सुसाइडल था थी वञनि, जेकी हिकिड़ी आहे ॻाल्हि, रियलिटी आहे। हा, त हाणे मतिलबु ॾुखियो सुखियो वक़्तु लिखियो आहे अल्लाह जी तरफ़ खां, हाणे अगरि ॾुखियो वक़्तु अचे थो त पोइ उनखे कीअं मुंहुं ॾिजे, बजाए इनजे त तव्हां मायूस थियो, डिप्रेशन में वञो, त तव्हां अहिड़ी एक्टिविटीज़ जेकी तव्हां ॻाल्हि कई त उन एक्टिविटीज़ में अचो ऐं तव्हांखे अवेयरनेस हुजणु खपे कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे थियनि पिया था। असां अगरि मीडिया जे हवाले सां ॾिसूं त हिकिड़ी जेके आहे न मतिलबु ग़लति शयुनि खे वधीक हाईलाइट कयो वेंदो आहे, पाकिस्तान में हे थियो, हीअं थियो, हो थियो, गवर्नमेंट हे कयो, पर मां इहो चवणु चाहींदसि त गवर्नमेंट करे बि अथी हिन मुश्किल वक़्त में। अगरि मां हिकिड़ो त तव्हांखे कोर्सेरा जो जेको ॿुधायो, इहो HEC जी तरफ़ खां पाण असां जेके आहिनि HEC सां इहो करे थी, उनजो वॾो हिकिड़ो इक़दाम आहे। ॿियो हिकिड़ो मां अगरि तव्हांखे ॿुधायां, जी हाणे मां पंहिंजी ॻाल्हि कयसि त मां हिकिड़ी लिमिटेड थी वई आहियां, मां 4 दीवारी में अंदरि ई करे सघां थी, छो जो मूं वटि हिकिड़ी न्याणी आहे, उनखे ॾिसणो आहे सभु कुझु। हा, पर मूंखां जेके असांजूं वॾियूं गुज़रियूं आहिनि, मुंहिंजी माउ थी, मुंहिंजी नानी थी, शायदि उन्हनि वटि अपॉर्चुनिटीज़ न हुयूं त उहो घर में वेही कुझु करे सघनि। त मां इहो ई चवणु चाहींदसि त गवर्नमेंट खे ऐं नेशनल असेंबली खे त तव्हां जेके हिननि खे एक्सप्लोर कयो, गवर्नमेंट जा जेके प्रोजेक्ट हलनि पिया था, पाण खे हिकिड़ी सुठी जॻह ते जेके आहिनि उहे मतिलबु इन्वॉल्व थी वञो पंहिंजी लाइफ। हा, ज़बरदस्त हिरा, ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे तव्हां, इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। ऐं तव्हां ॻाल्हि कई बलोच फैमिली एंड देन सिंधी फैमिलीज़ असां तयारु कोन कंदा आहियूं, स्पेशली नियाणी खे असां तयारु कोन कंदा आहियूं त मुश्किल वक़्त में जॾहिं उनजा हालात उनजा अपोज़िट हुजनि त उहो कीअं उन सां फाइट करे, कीअं विढ़े, ॾाढो सुठे तरीक़े सां ट्रीट कंदा आहियूं। स्पून फीडिंग ॾाढी सुठी हूंदी आहे, ॾाढी बहितरु हूंदी आहे, पर मुश्किल हालात में जॾहिं उहा नियाणी अकेली थी वेंदी आहे त उनजे लाइ ॾाढो मुश्किल हूंदो आहे, ॾाढो मुश्किल हूंदो आहे सिचुएशन्स खे फेस करणु, उन सिचुएशन्स जे आधार ते पंहिंजो पाण खे एडजस्ट करणु तमामु घणो मुश्किल थी वेंदो आहे। सो हिरा, मां चाहींदसि त तव्हां ऐड कयो पंहिंजे तरफ़ खां ऐं उन्हनि पेरेंट्स खे नियापो ॾियो त असां कीअं पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाए सघूं था, कीअं उन्हनि खे सेल्फ कॉन्फिडेंस ॾेई सघूं था। मां इहो ई चवणु चाहींदसि त ॾिसो, मां कोई अहिड़ी ॻाल्हि मतिलबु नथी कयां त मां ठीकु आहे, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा वॾा असांजे घर जा मर्द इहो नथा चवनि त मां या त डॉक्टर हुजे या त टीचर हुजे। मतिलबु अगरि मां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां, टियों प्रोफेशन मुश्किल आहे, तव्हांखे बि ज़ाहिर आहे इहा मुश्किल फेस करणी पई हूंदी, पर इहो ई आहे त असांजूं मायूं में हिकिड़ो कुदरती हुनर आहे, असांखे बर्थ अचे थो, असांखे एॾियूं सारियूं असांखे स्किल्स अल्लाह जी तरफ़ खां असांजी सकाफ़त में जेके आहिनि इहे शयूं मौजूदु आहिनि। त हिन खे तव्हां इनजी अगरि तव्हां इंटरनेशनल मार्केट में ॾिसो त एतिरी वैल्यू आहे, पर उनखे हिकिड़े सुठे, जीअं अदा चयो त असांजा सिंधी थोरो पोइते रहिजी विया आहिनि। असां जेके आहिनि इनोवेट नथा कयूं, असां पंहिंजे पाण खे न बसि जेको आहे ईअं न थींदो, असां सिंधी थोरा पोइते इन करे रहिजी विया आहियूं त असां थोरो तालीम खे अगरि असां ॾिसूं, हाणे मिसाल मां इहो चवां थी त फेसबुक हिकिड़े अगरि सिर्फ़ु असां ॻाल्हि कयूं त हिकिड़ो वॾो एसेट आहे। अगरि तव्हां हिनखे थोरो एक्सप्लोर कयो, फेसबुक मार्केट खे तव्हां पढ़ो, तव्हां पंहिंजो जेको, अगरि मुंहिंजी अम्मी आहे उनखे बर्थ अचे थो, मां उनजो बर्थ वग़ैरह उहो कराए उहो ई सुठे तरीक़े सां पैकिंग में, ऐं मां हिकिड़ी जेके आहिनि उहे बिज़नेस बि उनखे करे सघां थी, मां उन मां पंहिंजी जेके आहिनि ज़रूरतूं बि पूरियूं करे सघां थी। हा, ऐं मां घर खां ॿाहिरि नथी वञा, मां घर में ई इहे सभु जेके आहिनि इहो सभु कयां थी, मतिलबु इहे कमकार कयां थी। ऐं इहा अपॉर्चुनिटी जेकी आहे मतिलबु
छो असां मायूस थियूं था, छो असां मुल्क छॾे भॼण जो चयूं था। तव्हां इहो बि त ॾिसो, असांजा वॾा अञा वधीक मुश्किल वक़्त को गुज़रिया, उन्हनि खे इहे अपॉर्चुनिटीज़ न हुयूं, अॼु असांखे इहे अपॉर्चुनिटीज़ मिलियूं आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह एतिरा सपोर्टिव माण्हू आहिनि, जीअं हाणे नेशनल असेंबली जी मां ॻाल्हि कंदसि, जॾहिं तव्हां हिन खे जॉइन कंदा, जॾहिं तव्हां हिकिड़ो वक़्तु ईंदो आहे त असां थोरो पोइते थी वेंदा आहियूं, पर असां जॾहिं कंहिंखे कंदे ॾिसंदा आहियूं त असांजो हिकिड़ी एनर्जी जेकी आहे उहा वरी वापसि अची वेंदी आहे। त मां इहो ई चवणु चाहींदसि त तव्हां असेंबली जेकी आहे नेशनल असेंबली इनखे थोरो चेक कयो, कहिड़ा ज़बरदस्त प्रोजेक्ट वैल्यूएबल ॻाल्हि तव्हां कई आहे। व्यूअर्स, असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे ऐं सुबुह में प्रोग्राम सां ख़ासि सेकार कैडबरी डिलाइट शो मौजूदु आहे। दिलि खटियो डिलाइट सां, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो। ऐं वरी शुरू कयां पई चांहि जे कप सां। सो जेकॾहिं आउं सिविल सोसाइटी जी ॻाल्हि कयां ऐं मसइलनि जी ॻाल्हि कयां त मां सम्झां थी त उन्हनि मसइलनि खे आवाज़ ॾिनो वेंदो आहे, उन्हनि मसइलनि ते ॻाल्हायो वेंदो आहे। गॾु पाण जॾहिं थींदा आहियूं त हिकिड़ो पावर हूंदो आहे, अथॉरिटी हूंदी आहे ऐं मेजॉरिटी हूअं ई अथॉरिटी आहे। जॾहिं जॾहिं असां ॻाल्हायो आहे, जॾहिं जॾहिं पाण आवाज़ु उथारियो आहे, उहो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुतो आहे, आला इदारनि ताईं पहुतो आहे, या अव्हां जी ताक़त आहे या अव्हां जी ॿधी आहे। मां इहो ज़रूरु चवंदसि, मां पहिरियां बि हिन ॻाल्हि खे इन ई प्रोग्राम में रिपीट करे चुकी आहियां त तव्हां जॾहिं गॾु थींदा आहियो त उन में तव्हांजो फ़ाइदो आहे, तव्हांजे एके में, तव्हांजी ॿधीअ में तव्हांजो फ़ाइदो आहे। ऐं नौजवाननि जो किरदारु छा आहे, छा अपॉर्चुनिटीज़ आहिनि जॾहिं असां पंहिंजो पाण खे चाहींदा आहियूं कंहिं बहितर मंज़िल ते असां पंहिंजो पाण खे खणी वञूं त उनजे लाइ छा रस्ता आहिनि। तैमूर सां थोरो आउं ॻाल्हाइणु चाहींदसि। ऐं तैमूर, UNO जो एक्सपीरियंस ऐं ओवरऑल तव्हांजो जेको एक्सपीरियंस आहे, आउं चाहियां थी त तव्हां असांजे प्रोग्राम में शेयर कयो। जी प्लीज़। मैं जो है बेसिक जर्नी से ही शुरू करूँगा। द वे आई टॉक दैट 2016 व्हाइल आई वाज स्टडीइंग यूनिवर्सिटी ऑफ सिंध। सो जिस तरह एजाज़ भाई ने कहा था कि हमारे पास एक प्लेटफॉर्म तो मौजूद है ना सिंध यूनिवर्सिटी, द थिंग इज़ कि आप उसको किस तरीके से यूटिलाइज़ करते हैं। आपको जो है वहाँ पे एजुकेशन के साथ को करिकुलर और एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जो हैं वो भी सीखने को मिलती हैं। तो वहाँ पे हमने अपनी एक जर्नी शुरू की एक्टिव सिटीजन्स प्रोग्राम के थ्रू। फ्रॉम द लोकल हमने जो है कम्युनिटीज़ में जाके उनको क्लाइमेट एजुकेशन के ऊपर अवेयर किया, क्लाइमेट चेंज के ऊपर अवेयर करना शुरू किया और प्लांटेशन वगैरह जो है हमने शुरू की। सो एक साल के अरसे के अंदर हमने जो है 1000 से ज़्यादा पौधे लगाए और तकरीबन 2000 से ज़्यादा लोगों को हमने सेंसिटाइज़ किया। फिर इस जर्नी को हम कंटिन्यू करते गए। फिर आप होता है व्हेन देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। तो जब आपके पास एक रास्ता होता है और आपके पास लगन होती है, तो कम्युनिटी में हमने काम किया। फिर मुझे मौका मिला कि मैं अक़वाम मुत्तहिदा के लिए एज अ रज़ाकार काम करूं। तो फिर आई स्टार्टेड टू वर्क एज अ सिविक एजुकेशन यूथ वॉलंटियर। सो हमारा काम बेसिकली ये होता था कि हम कम्युनिटीज़ में जाते थे। जब 2018 के इलेक्शन होने वाले थे, कम्युनिटीज़ में जाते थे और उनको बताते थे कि वोट की अहमियत क्या है, वोट को डालते कैसे हैं, और इट्स मोर लाइक कि वोटर इन्फॉर्मेशन क्या है, वोटर एजुकेशन क्या है। तो उस अरसे के अंदर हमने तकरीबन 10,000 से ज़्यादा लोगों को इंगेज किया। उनके जिनके बहुत सारे कम्युनिटीज़ और बहुत सारे गांव हैदराबाद में ऐसे हैं जहाँ पे औरतों के पास CNIC तक नहीं थे। तो हमने उनको उनके CNIC बनवाने में हेल्प करी, वोटर इन्फॉर्मेशन के बारे में उन्हें बताया। बाकी जो मेरी क्लाइमेट एक्टिविज़म की जर्नी थी, तो मुझे मौका मिला कि मैं अपने उसी काम को एक्सटेंड करूँ। तो अल्हम्दुलिल्लाह मुझे और मेरी टीम को जो है अवार्ड से नवाजा गया। सो आई वेंट टू द यूनाइटेड किंगडम। हमें लंदन में वो अवार्ड मिला 2019 के अंदर। वो फिर वो जर्नी जो है वो लोकल लेवल से जो है वो नेशनल लेवल के ऊपर गई। हमें फिर नेशनल अवार्ड्स मिले। फिर नेशनल से अब वो है ना, फिर वही बात कि व्हेन देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। तो उस जर्नी को जो मैंने लोकल से शुरू किया, पाकिस्तान में अभी आप देख सकते हैं आबादी बहुत ज़्यादा है नौजवानों की, अराउंड 64% ऑफ द टोटल पॉपुलेशन। ये भी एस्टिमेटेड है। अगर हमारी आबादी अगर 24 करोड़ है तो आप अंदाज़ा लगा सकते हैं कि यूथ का रेशो कितना ज़्यादा है। सो वहाँ से फिर निकल के जाना, फिर नेशनल लेवल के ऊपर हमने अवार्ड विन किए। फिर उसी प्रोजेक्ट को हमने थोड़ा मूव आउट किया। फिर हमने एक प्रोजेक्ट क्लीन ग्रीन हैदराबाद में किया, जहाँ पे हमने क्लाइमेट एक्टिविस्ट की ट्रेनिंग की, फिर उनके सोशल एक्शन प्रोजेक्ट्स किए। और फिर उसी के दौरान मुझे एक और अपॉर्चुनिटी मिली कि मैं पाकिस्तान की नुमाइंदगी कर सकूँ प्री कॉप कॉन्फ्रेंस जो हुई थी मिलान, इटली में। तो मैं एज अ पाकिस्तानी डेलीगेट फिर वहाँ पे जाके मैंने वहाँ पे रिप्रेजेंट किया। फिर उसी कंटिन्यू जर्नी को करते गए। फिर मुझे पाकिस्तान को श्रीलंका में जो है रिप्रेजेंट करने का मौका मिला।
और फिर उसी के बाद जो है वो जो जर्नी लोकल से शुरू हुई थी, नाउ इट हैज़ गॉटन टूवर्ड द इंटरनेशनल लेवल। फिर मुझे एक और अपॉर्चुनिटी मिली कि मैं अक़वाम मुत्तहिदा के लिए फिर से जो है काम करूँ। सो फॉर लास्ट 1 year आई वॉज वर्किंग एंड सर्विंग UN क्लाइमेट चेंज ऑफिस बेस्ड इन बैंकॉक, थाईलैंड। और उस जर्नी के दौरान जो है मैंने जो अपनी जर्नी लोकल से शुरू की थी वो हमने फिर नेशनल बनाई, फिर इंटरनेशनल बनाई, फिर उसके बाद जो है आई वुड जस्ट कंक्लूड कि वहाँ पे मुझे फिर एक और अपॉर्चुनिटी मिली कि वो एक प्रोग्राम था एनवायरमेंटल एजुकेटर 30 under 30, वो हमें जो है यूनाइटेड स्टेट्स के अंदर वहाँ पे जाके पाकिस्तान को रिप्रेजेंट करने का मौका मिला। और फिर उसके बाद रिसेंटली इन जून आई गॉट द अपॉर्चुनिटी टू स्पीक एज अ पैनलिस्ट विद द यूनेस्को इन बाली, इंडोनेशिया। सो आपके पास एक विल होनी चाहिए, और जिस तरह आपने शुरू में बात की थी पेशेंस होनी चाहिए। आपके पास विल है, आपके पास पेशेंस है, और आपके पास वो मोटिवेशन है। सो नथिंग इज़ इम्पॉसिबल। नथिंग इज़ इम्पॉसिबल। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो पिया। ऐं ॿुधंदे मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं मां सम्झां थी यंग एज में एतिरो सुठो एक्सपीरियंस रखणु तव्हांजे लाइ बि हिकिड़ी प्राउड जी ॻाल्हि हूंदी आहे। आपके लिए भी ये प्राउड की बात होगी तामूर। सुबुह मेहरान जे नंगण में हमेशा कंहिं नई स्टोरी सां कुझु नवनि महिमाननि सां जेके असांजे हिन सोसाइटी जे लाइ ट्रू इंस्पायरेशन हूंदा आहिनि। अव्हां साण जॾहिं ॻाल्हि ॿोल हूंदी आहे त मां सम्झंदी आहियां त नौजवाननि जे लाइ बि इहो उत्साह ज़रूरु बख़्शींदियूं हूंदियूं ही ॻाल्हियूं, त अव्हां बि बहितर खां बहितर अपॉर्चुनिटी जी तरफ़ वधी सघो था। ऐं जॾहिं लाइफ उहे लेमन्स तव्हांजे मथां उछलणु शुरू करे त उन्हनि खां अवॉइड न कयो, उन्हनि खे कैच कयो। उहे बेसिकली तव्हांजो अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि। त मां ज़रूरु इन ॻाल्हि खे ऐड करणु चाहींदमि त जिते जिते फैमिली जो प्रेशर अची वेंदो आहे नौजवाननि जे मथां, त उते बि काफ़ी सारियूं अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि जिन खां तव्हां साइड ते थी वेंदा आहियो जस्ट बिकॉज़ ऑफ यू फैमिली। ऐं रीज़न जॾहिं ॿुधाईंदा आहियो त रीज़न इज़ इहो तव्हां चवंदा आहियो त फैमिली जे करे हिन अपॉर्चुनिटी खे आउं अवेल न करे सघियमि। सो इन कमी खां, इन कोताही खां, इन ग़लती खां तव्हां बची सघो था। आज़ाद जी तरफ़ आउं अॻियां वधंदसि ऐं तव्हां बि पंहिंजो एक्सपीरियंस असां सां शेयर कंदा। जी बिल्कुलु। मां जॾहिं पंहिंजो कॉलेज में हुअसि तॾहिं ई नेशनल यूथ असेंबली जो असां ही हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियोसीं। कमु त ही शुरू खां कंदी अचे, पर हिन खे वधाइण जे लाइ असां हिकिड़ो इहो कमु कंदा आयासीं त माना हिते। ऐं मूंखे असल में हो पॉलिटिक्स जो ॾाढो शौक़ु, ऐं शुरू खां स्कूल लाइफ खां वठी ई मूं पॉलिटिक्स कई आहे। माण्हू अचनि था कॉलेज में उन लाइफ खां पॉलिटिक्स शुरू कनि था, लेकिन मूंखे बचपन खां शौक़ु हो त मां जेको आहे 9th ऐं 10th क्लास खां पॉलिटिक्स शुरू कई आहे। ऐं हींअर आहियूं पॉलिटिक्स बि गॾो गॾु कंदा अचूं पिया, ऐं पंहिंजो नेशनल यूथ असेंबली बि गॾो गॾु हलाईंदा अचूं पिया। त जीअं माना पॉलिटिक्स में जेको असांखे तजुर्बो मिले पियो उहो असां पंहिंजे नौजवाननि सां गॾु शेयर कंदा हलूं, ऐं नौजवाननि खे उन हवाले सां आगाही मुहिम ॾींदा अचूं। त ईअं कंदे कंदे पंहिंजो ईअं ई असां इलाही पंहिंजो जेको आहे सेमिनार्स वग़ैरह उहे अटेंड कया आहिनि। जीअं ट्रेनिंगूं थींदियूं आहिनि जर्मनी जे हवाले सां, माना जर्मनी बि डेमोक्रेसी जे हवाले सां माना ट्रेनिंगूं कराईंदी आहे। इलाही अहिड़ी फाउंडेशन आहिनि उहे कराईंदियूं आहिनि, इलाही अहिड़ियूं NGOs आहिनि उहे कराईंदियूं आहिनि। उन में पंहिंजो ट्रेनिंग्स में माना अटेंड कंदा रहिया आहियूं, ऐं हुते बाक़िदार माना भरपूर तरीक़े सां उनखे पंहिंजो अटेंड कंदा रहिया आहियूं, ऐं हुते पाण खे मञरायो बि आहे। इंशाल्लाह मञराईंदा रहंदासीं। इन करे जेको आहे जीअं तैमूर भाई ॻाल्हि कई त, ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त नौजवाननि खे जेको आहे डिप्रेशन में जेके असांजा नौजवान वञनि था उहो वाक़ई वॾो इशू आहे असां वटि। ऐं ख़ासि तौर ते जीअं मुंहिंजी भेण चयो त पंहिंजो इलाही छोकिरियूं अहिड़ियूं आहिनि जेकियूं घर वारनि सां माना ॻाल्हियूं लिकाईंदे ऐं ख़ुदकुशी जी तरफ़ या को अहिड़ी शइ जी तरफ़ हली थियूं वञनि, उनजे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त आउं ख़ासि तौर ते उन माउनि खे मैसेज ॾींदुसि त जंहिंसां हू घणियूं शेयरिंग हूंदियूं आहिनि ऐं माउ हुननि जूं केयरिंग हूंदियूं आहिनि, त इहो आहे त हुननि खे हिकिड़ो माना अहिड़ो हुन सां गॾु दोस्ती जो रिलेशन रखियो वञे पंहिंजी नियाणियुनि सां त जीअं माना हू बजाए ॻाल्हि माउ पीउ खां लिकाईंदे माउ पीउ सां कनि त उनजो हल तलाश कयो वञे। जेसि ताईं उहो हल तलाश न कयो वेंदो तेसि ताईं इहे मामलात ते हलंदा। त इन करे इहो आहे त माना माउ पीउ वालदेन खे पंहिंजे औलाद खे एतिरो माना दोस्ती जी हद ताईं रखियो वञे त हू पंहिंजी पर्सनल लाइफ जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहो हुननि सां शेयर कनि, न की डिॼनि। त
त इहो उन्हनि जे लाइ बहितरु आहे। बहितर, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। मां सम्झां थी इन असां वटि साइकोलॉजी में टर्म्स यूज़ थींदा आहिनि, डिस्टर्ब्ड फैमिलीज़ ऐं डिस्ट्रॉयड फैमिलीज़ जेके हूंदियूं आहिनि, उते इन तरह जा प्रॉब्लम्स क्रिएट थींदा आहिनि त तव्हां ॻाल्हि न करे सघंदा आहियो। जेको तव्हांजे अंदरि क़यामत बर्पा हूंदी आहे, तव्हां कंहिंसां शेयर कोन करे सघंदा आहियो। तव्हांजा वेझड़ा फैमिली मेंबर्स जेके हूंदा आहिनि, तव्हां उन्हनि साम्हूं प्रिटेंड कंदा आहियो दैट आई एम ओके, ऐं ख़ुशि आहियां, ऐं ठीकु आहियां। इहा सिचुएशन मर्द में बि थी सघे थी, छोकिरी में, छोकिरे में, हर माण्हू सां इहा कैफ़ियत थी सघे थी। इफ़ योर फैमिली इज़ डिस्ट्रॉयड वन, तव्हांजी फैमिली जेकॾहिं डिस्टर्ब्ड आहे त पोइ तव्हां सां इहा कैफ़ियत थी सघे थी। अच्छा, उन में सिंपल सोल्यूशन्स इहा आहिनि त तव्हांजो को दोस्त यार ज़रूरु हूंदो अहिड़ो जंहिंसां तव्हां ॻाल्हि करे सघो। सिंपली तव्हांखे ॻाल्हाइणो आहे। चयो वेंदो आहे, सिंपल एग्ज़ाम्पल ॾिनो वेंदो आहे त पथर जे अॻियां जेकॾहिं वेही तव्हां ॻाल्हाईंदो, दिलि जो बोझ ज़रूरु हल्को थींदो। पोइ जेके तव्हांजा आस पास तव्हांजा पंहिंजा दोस्त आहिनि, जेके तव्हां सम्झो था तव्हां सां सिंसियर आहिनि, त तव्हां उन्हनि सां इहा ॻाल्हि ज़रूरु कयो। डिस्ट्रैक्ट थियण खां बची वञो, ज़िंदगी खां अहम का ॻाल्हि कोन आहे। ऐं इहा शइ साइकोलॉजी असांखे सम्झाईंदी आहे त जेको इहो ख़्यालु तव्हांजे मथां तारी थींदो आहे त पंहिंजी ज़िंदगी खे असां ख़तमु कयूं। चंद मिंटनि जी ॻाल्हि हूंदी आहे। उन कैफ़ियत मां जेकॾहिं तव्हांखे केरु बचाए वठे थो, ऐं इहे एग्ज़ाम्पल ॾिना बि वेंदा आहिनि, ऐं इहा रिसर्च बि आहे त उन्हनि माण्हुनि खे जॾहिं बचायो वेंदो आहे, विदिन 5 मिनट्स उन्हनि खे इन शइ खे रियलाइज़ करण जो हिकिड़ो अहसासु अंदरि में पैदा थींदो आहे त हा भई असां इहा शइ ग़लति कई पे। सो यस हेरा, ऐं तव्हां खां कंटिन्यू कराइणु चाहींदमि तव्हांजो हिन वक़्त जो कमु ऐं बिज़नेस जे हवाले सां। ऐं चाहियां थी त तव्हां असांजे व्यूअर्स सां शेयर कयो। मां इहा ॻाल्हि चवणु चाहींदसि, ऐं इहो मतिलबु हिकिड़ी हक़ीक़त जेकी आहे, अगरि तव्हां कंहिंजे अगरि रोईंदा न, हाणे अगरि मां तव्हांजे अॻियां वेठी आहियां, पंहिंजा सूर ॻणायां, मूंसां हीअं थो थिए, मूंसां हीअं थो थिए, तव्हां 5 मिंट ॿुधंदा, पोइ तव्हां चवंदा बाबा हीअ केरु आहे मथे में सूर। पर अगरि मां हिमत करे ऐं जेके आहिनि तव्हांजो मसइलो सॉल्व कयां, ठीकु आहे, त अॼुकल्ह दुनिया में ईअं थिए थो, तव्हां जेके आहिनि पेन पॉइंट माण्हू जा ॾिसो, ऐं उन्हनि बिज़नेस जे हवाले सां बि मां चवंदसि त पेन पॉइंट चेक कयो, पोइ उन में उनजी हेल्प कयो। त मां इहो ई चवंदसि त ॾिसो ईअं न थियो त मां हलो ठीकु आहे, तकलीफ़ आहे, पर हिमत कयो, उथो, ऐं अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उहे ॾिसो, काफ़ी अपॉर्चुनिटीज़ आहिनि, ऐं पंहिंजी कम्युनिटी खे सर्व कयो। जीअं मां तव्हांखे इहा ॻाल्हि कई त मां जेके आहियां, इहो जेसि ताणी असां सां पाण सां मसइला नथा थियनि, असांखे लॻंदो ई न आहे त इहो मसइलो आहे बि। हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मां फाइनेंशियल क्राइसिस वियो, सॼो मसइलो वियो, मां घर मां वेही जेके आहिनि उहो कमु स्टार्ट कयो, त पोइ हिकिड़ी मतिलबु ॻाल्हि मां नोट कई त असांजी जेकी मायूं आहिनि उहे पॉपुलेशन तव्हां ॾिसो 49-50% आहे, ऐं असांजी जेकी मायूं आहिनि उहे मतिलबु नथियूं हुन में मतिलबु कमु जेके आहिनि उहे करनि। असांजी जेकी पाकिस्तान जी इकनॉमी में जेके आहिनि उहे मतिलबु पंहिंजे जीअं हाणे मतिलबु उनमें जेके आहिनि हिसो नथियूं वठनि, ठीकु आहे, उनमें हिसो नथियूं वठनि, त मतिलबु इनजे करे छा थिए थो, असांजो मुल्क पोयां ई वेंदो न। हाणे मां अधु असांजी पॉपुलेशन वांदी वेही रहंदी, ठीकु आहे, त इन मसइले खे मां ॾिठो, पोइ इनखे मां एक्सप्लोर करे, जीअं मां इनखे रिसर्च जे हवाले सां मां चयो इन में मां छा करे सघां थी, छो जो मां इन मसइले खां निकिती आहियां, ऐं मां पंहिंजी लिमिट जेके मुंहिंजे भाइरनि, जेके मुंहिंजे वॾनि मुंहिंजे लाइ तय कयूं आहिनि, मां उन में ई थी कमु पंहिंजो कयां थी। त ईअं मूंखे इहो जेके आहिनि इंस्पिरेशन मिली, ऐं मां पंहिंजी जेके आहिनि इहो मीरपुर ख़ासि सिर्फ़ु हिकिड़ो शहर मां ॿुधायां थी, सिर्फ़ु हिकिड़ो शहर ॿुधायां थी। उते जॾहिं मां वयसि, उते जी जेके ॿारड़ियूं जी जेके मायूं, सिर्फ़ु 3 ॻोठ मां ॿुधायां थी, उते मां वयसि ऐं उन्हनि जो कमु ॾिठो। उन्हनि जा घर बि जेके आहिनि उहे कचा ठहियल हुआ, पर उन्हनि जो जेको आर्ट उन्हनि वटि वियो, जेके उहो कमकार करनि पिया, जॾहिं मां उन्हनि खां इंटरव्यूज़ वरिता, जॾहिं उन्हनि सां मां जेके सर्वे वग़ैरह कयो, त मूंखे ख़बर पई त हुननि मायुनि खे त कुझु मिले ई नथो, हुननि जो जेको हो कमु करनि था, जेको कमु कनि पियो उनजो उजूरो उन्हनि खे प्रॉपर कोन पियो मिले। बिल्कुलु, उन्हनि जो प्रॉफिट जेके आहिनि उहे मिडल मैन खाई था वञनि। त पोइ इहो हिकिड़ो वॾो चैलेंज वियो, ऐं मां इहो ॾिठो त अगरि हिननि मायुनि खे, छो जो फेसबुक, टिकटॉक, मां सम्झां थी असां खां वधीक जेके आहिनि ॻोठ जा माण्हू हलाइनि था टिकटॉक ठाहिण सभु, त इहो, ऐं मां पंहिंजे सर्वे में इहो नोट कयो, इहो जेके इंटरव्यूज़ में, त हा फेसबुक उन्हनि खे अचे थो, उहे हे शयूं ॼाणनि था। सोचो अगरि उहे पंहिंजो जेको कमु आहे उहो डायरेक्ट मार्केट में जेके आहिनि उहे सेल करनि था, त केॾो वॾो मसइलो आहे इहो असांजे जेके आहिनि फ़िलहालु मतिलबु पाकिस्तान जी इकनॉमी जो, केॾो वॾो मसइलो हल थी सघे थो। त पंहिंजे पाण खे जेके आहिनि एजुकेट कयो, ऐं बजाए इन जे रोयो त हीअं थियो हूअं थियो,
बीहो ऐं पंहिंजी कम्युनिटी खे जेके आहिनि उहे सर्व कयो। ज़बरदस्त। वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स जे नाले सां असां वटि हिकिड़ो इदारो आहे जेको रजिस्टर्ड आहे, उन में औरतुनि खे गॾु सलाहियो वञे थो ऐं औरतुनि जो जेको हुनर आहे उनखे हथी ॾिनी वञे थी ऐं बहितर खां बहितर उहे औरतूं नाणो कमाइनि थियूं। ऐं जीअं तव्हां ॿुधायो त फेसबुक खे तव्हां सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ कयो, भई तव्हां वटि प्लेटफॉर्म आहे, तव्हां हिकिड़ो पेज ठाहे वठो ऐं पंहिंजे पेज खे सुठे तरीक़े सां रन कयो। मिडिल मैन खे, हालांकि मिडिल मैन जो कमु एज़ अ ब्रिज हूंदो आहे, पर असां वटि उन मां घणो फ़ाइदो खयो वेंदो आहे त उजूरो औरत खे सही तरीक़े सां कोन मिलंदो आहे। सो सुठी ॻाल्हि, ख़ूबसूरत ॻाल्हि तव्हां वंड कई। एज़ाज़ अवां ऐं इन शइ खे डिस्कस करणु चाहियां थी त नौजवाननि जा उहे मसइला जेके तव्हांजे साम्हूं अचनि था ऐं उन्हनि खे कीअं एड्रेस कंदा आहियो, कीअं प्लानिंग हूंदी आहे, तव्हां सां शेयर कयो। असल में नौजवाननि जा जेके मसइला हूंदा आहिनि, जेके असां इजलास मुनक़िद कंदा आहियूं, जीअं तव्हांखे पहिरीं ॿुधाईंदो हलियो जी ऐं ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो इजलास मुनक़िद कंदा आहियूं, उते पंहिंजा नौजवान पंहिंजे मसइला करारदाद जे हिसाब सां पेश कंदा आहिनि ऐं हुते पोइ डिस्कस कंदा आहियूं ऐं उहा ई करारदाद जेको आहे न सिर्फ़ु असां पंहिंजे उन हाल में पंहिंजो अप्रूव कंदा आहियूं, बल्कि उन ते कमु करे ऐं आला इदारनि वटि खणी बि वेंदा आहियूं त इहे जेके नौजवाननि खे मसइला पेश अचनि पिया इन ते का हू कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजे नौजवाननि जी बि जेकी ख़ासि तौर ते हिते जी सोच आहे उहो इहा आहे त पंहिंजो असांखे जेको आहे सरकारी नौकिरी मिली वञे, जेको इहो हल न आहे। ऐं जीअं अधी ॻाल्हि कई ऐं तैमूर जी जेकी ॻाल्हि हुई, हाणे तव्हां इन में ई अंदाज़ो आणियो त जीअं असांजा भाउर ॾिसंदा हूंदा, असांजूं भेनरूं ॾिसंदियूं हूंदियूं, त इन सां गॾु तव्हांखे इहो एड कंदो हलां त पाकिस्तान जी जेकी आबादी आहे, तव्हां 22 खां 23 करोड़ आबादी पाकिस्तान जी लॻायो, त हाणे जेके नौजवान हुन में असांजा वेठा आहिनि, एतिरी आबादी में कंहिंखे एतिरियूं सरकारी नौकरियूं त नथियूं मिली सघनि जंहिंजे पोयां हू चाहिनि था, कोशिशि कंदा। त गवर्नमेंट जो बि असां वटि कंहिं हद ताईं असांजो हू माना हू खणी सघनि था रिस्पॉन्सिबिलिटी, पर थोरी असांजी बि रिस्पॉन्सिबिलिटी ठहे थी त असां जेको आहे रुॻो गवर्नमेंट जी तरफ़ न वञूं। जीअं ॿाहिरि मुल्क में तव्हां ॾिसंदो या रिश्तेदार हर कंहिंजा हूंदा या ॾिसंदा हूंदा या टीवी ते ॿुधाईंदा हूंदा, ख़ासि तौर ते हू जेको मौक़े ॾांहुं भॼंदा आहिनि हू प्राइवेट नौकिरी ॾांहुं भॼंदा आहिनि। त हाणे शौक़ु कोन्हे हर कंहिंखे, लेकिन अदर चॉइस जेकी आहे उहा रखणु घुरिजे। सेकंड प्लान जेको हूंदो आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि करणु चाहियो पिया, लाइक तव्हां अपॉर्चुनिटी क्रिएट करे सघो था ऐं तव्हां जॾहिं अपॉर्चुनिटीज़ क्रिएट कंदव त उन मां तव्हां पंहिंजे आस पास वारनि खे फ़ाइदो ॾींदव। अच्छा तैमूर, अव्हां सां लास्ट में असांखे असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि हिन स्टेज ते असां घुराइणु चाहींदासीं। सो तैमूर, अव्हां खां मां लास्ट में मैसेज वठंदमि ऐं यूथ जे लाइ तैमूर जो छा मैसेज हूंदो? मेरा यूथ के लिए बहुत सिंपल सा मैसेज है और वो ये है कि गो फाइंड और अपॉर्चुनिटीज़ को सर्च करें। कोई आपके लिए प्लेट में तो लेके नहीं आएगा उन अपॉर्चुनिटीज़ को। प्लेटफॉर्म बहुत है, अब सोशल मीडिया के ऊपर इतना इन्फॉर्मेशन मौजूद है कि उसको एक्यूमुलेट करना बहुत ज़्यादा मुश्किल हो गया है। हमने जिस तरह बात करी हिरा ने कि टिकटॉक हैं, फेसबुक और जितने भी सोशल प्लेटफॉर्म्स हैं, लोग इनसे भी अर्निंग कर रहे हैं। तो अपॉर्चुनिटीज़ तो बहुत सारी हैं, हमें सुस्त नहीं होना है। हम अगर अपॉर्चुनिटीज़ को सर्च आउट करेंगे, वक्त लगता है हर चीज़ के अंदर, पर अगर आप एक प्रोसेस से गुजरते हैं देन यू वुड फाइनली बी गेटिंग द बेस्ट रिजल्ट्स। ज़बरदस्त, ॾाढो सुठो यूज़फुल मैसेज। थैंक्स टू वुड बी हियर तैमूर। व्यूअर्स, असां अॻियां वधंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ ऐं अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।